अजीजान गिरामी मुझा बुजुर्ग भाइयों तमाम वजन मुबारक जे लायक आहे जो सुबह को थी इन माल ताई कुरान शरीफ जी मोहब्बत में वेठा रहो। अल्लाह ताला ताजी हाज़िरी के आलमन सगोरन जी हाज़िरी के पांजी बारगाह में मंजूर मकबूल फरमाए। मुजाहिद असांजे भाउ अब्दुल हमीद मंगरियो साहब जी अल्लाह मेहनत कबूल फरमाए। अल्लाह ताला इन मस्जिद की इन मदरसे के ता क़यामत ताईं आबाद इंशाअल्लाह। मुझा अजीजों मुझा दोस्तों मुझा भाइयों दुनिया की जिंदगी में यही घड़ियों कम आयो जेके घड़ियों कुरान मजीद जे बुधने बुधाइण में क्यों गुजरन। यही घड़ियों कम आयो जेके मस्जिद मदरसे में क्यों गुजरन। यही घड़ियों कम आयो जेके जिक्र अज़कार में क्यों गुजरन। यही घड़ियों कम आयो जेके अल्लाह ए रसूल जी फरमा बरदारी में क्यों गुजरन। इन्होंने घड़ियों के सदके अल्लाह ताला पाने नेक बाने बानिए जन्नत जो वारिस बनाए। कुरान मजीद में अल्लाह सैयद फरमाए कुलू वशरबू हनीयम बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल खालिया। और नेकोकार और नमाजियों और कुरान मजीद या परवाना आशिकों ओ अल्लाह जा फरमा बरदार बानराए बानियों और मुझे प्यारे नबी जो फरमा बरदार बानरियों बाना। हाने जन्नत में अल्लाह ताजे लाए तैयार करे ताजे हवाले दो क्या कुलू वशरबू हनीयम बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल खालिया। हाने पया जन्नत में खाइंदा वदो पया जन्नत में पीना वदो शराबे तहूरा जो ताला इंतजाम किया वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा। वडे आवाज बिहारे बिहारे थकाओ तो मुखे तो आवाज वरी ताम न सुने गिरे वडे आवाज जो सुभान अल्लाह। अल्लाह बनाए ताने लाए माला नहीं खीर जो नदियों आयन फीमा ये तजरिया फबई आलाए
फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वरी आवाज़ तव्हांजे लाइ मां अल्लाह जी शरबत जूं नहरियूं आहियूं, ख़ालिस पाणीअ जूं नहरियूं। तव्हां खाईंदा तो मेवा फल ऐं फ्रूट। वॾो इंतज़ाम कयो आहे तव्हांजे लाइ। हर क़िस्म जा मेवा जन्नत में मां अल्लाह तव्हांजे लाइ तयारु कया आहिनि। मां अल्लाह जे दाढ़नि जो बि तव्हांजे लाइ इंतज़ाम कयो आहे। मां तव्हांजे लाइ खारकुनि जो बि इंतज़ाम कयो आहे। फ़ीहिमा फ़ाकिहतुन वनख़्लुन वरुम्मान। फ़बअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। कुलू वशरबू, खाईंदा तो पीअंदा तो। हनीअन बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल ख़ालिया। अल्लाह फरमायो जेको कुछ तई दुनिया में करे आया हुए उनजो बदलो आ। दुनिया में नमाज़ पढ़ी आयो, मुझे कुरान मजीद जी मोहब्बत रखी आयो, मुझे कुरान मजीद सां वफ़ा करे आयो, निभायो मुझे कुरान मजीद सां। जाते भी जलसा प्रोग्राम थींदा तव्हीं पंहिंजा कम छॾे, कार छॾे, घर घाट छॾे, गोॾा खोड़े जी जलसेगाह में वेही रहंदा हो। सॼो सॼो ॾियारो सॼी सॼी राति मुंहिंजे क़ुरान जी मोहबत में गुज़ारींदा हो। कुलू वशरबू हनीअन बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल ख़ालिया। ओ मुंहिंजा प्यारा बानड़ो, ओ मुंहिंजो प्यारियूं बानड़ियूं, सारी ज़िंदगी मुंहिंजी बंदगीअ में गुज़ारियो, मुंहिंजे प्यारे नबीअ जी ताबेदारीअ में गुज़ारियो। अॼु मां अल्लाह तव्हां खां राज़ी आहियां, तॾहिं त तव्हांखे दुनिया वारो बदिलो हिन सूरत में नसीब फरमायो। अज़ीज़ो, हिन जो बंगलो तव्हांखे अल्लाह आख़िरत में ॾींदो। हे जेको तव्हीं जलसनि में अचो था, प्रोग्राम में वियो था, दुनिया में भी फ़ाइदा है। कुरान शरीफ जे ॿुधण जा बेशुमार। ओ मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा भाइरो, कुरान शरीफ जे ॿुधण सां ईमान ताज़ो थी पवंदो आहे। इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना वअला रब्बिहिम यतवक्कलून। अञा वरी आवाज़ जंहिंजो ईमान ताज़ो थो थिए, हथ मथे खणी जो सुभाणे। मोमिन कुरान मजीद ॿुधो, रूह खे राहत मिलंदसि। मोमिन कुरान मजीद ॿुधो, दिल खे फराद नसीब थींदसि। क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम
वशिफाअ लिमा फिस्सुदूर वहुदन व रहमतुल लिल मोमिनीन। अञा आस्ते अञा हो या के मानी के दम ता चाड़ी कने बेने सुभान अल्लाह दई दा क्यों जन हफ्ते भूखा दो ईमान सा जज्बे सा वडे आवाज सा जो सुभान अल्लाह अञा दिल जे खुलूस अल्लाह ओ वना वीरो वना पारो अजो की सुभान अल्लाह तागे जन्नत में ठाओ के भागन जो वारस कनी ठाओ के वणन जो वारस कनी नबी से फरमायो जेको सुभान अल्लाह तो चवे अल्लाह उन जे लाए जन्नत में वण तो हणाए मेवन वारो पर साईं फरमायो एडी तो वण जी शावा जो जे कने को मानो उन वण जी शाम हेठां भजदो रहे भली सवारी दे चढ़ी साईं फरमायो 500 साल भजी भजी थकी पवंदो पर सुभान अल्लाह जे चल सां जेको वण उन जे लाइ लॻल हूंदो बिश्त में उन जी शाम 500 साल जे सफ़र में भी ख़त्म न करे सघे। अञा वरी आवाज़ अजीजो सुभान अल्लाह अल्लाह के वॾो प्यारो मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाई अल्लाह जे नाले खण में कंजू साहिब न कंदा ओ मुझा अजीजो मुझा भाई जेतरा दफा अल्लाह जो नालो जुबान सां वठदो ओतरा दफा अल्लाह साईं तहांजो नालो पंहिंजी कुदरत वारी जुबान मुबारक सां वठदो फज़कुरूनी अज़कुरुकुम अल्लाह फरमायो मुंहिंजा बानड़ो तहां मांखे सॾु कयो त मां तहांजो नालो वठी तहांखे जी कयां कुल تدعو فله الأسماء الحسنى ولا تجهر بصلاتك ولا تخافت بها وابتغ بين ذلك سبيلا وقل الحمد لله الذي لم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك ولم يكن له ولي من الذل وكبره تكبيرا أنا ولي أواصل الله अल्लाह सिवाती माला मुझा 99 मुझो ज़ाती नालो वठलो उतरे भी जी कंदो मुझे सिवाती नालन वां कोकड़ो नालो वठदो उतरे भी जी कंदो या अल्लाह चवंदो उतरे भी जी या रहमान चवंदो उतरे भी जी या रहीम चवंदो तॾहिं बि जियो या गफूर चवंदो तॾहिं बि जियो या सत्तार चवंदो तॾहिं बि जियो या गफ़ार चवंदो तॾहिं बि जियो अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा बानड़ो आवाज़ सां मूंखे सॾु कंदो तॾहिं बि जी कंदो जे दिल में मूंखे सॾु कंदो तॾहिं बि जी कंदो
अल्लाह फरमायो ता मानन में माके सदकंदो मुझो नालो वरदो तमा मलाइकन के मेरे ताजो नालो वठी तागे जी कंदो रखदो वा अजा वडे आवाज अदा साजो जो नालो अल्लाह कुदरत वाली पानी जुबान दा खणी इन को गनीमत भी का इन को नेमत भी का ठीक दी अजो इरादो के इंशाअल्लाह अल्लाह जो नालो वठंदा रहंदा या अल्लाह जो कंदा कंदा रहंदा या रहीम जो चौंदा ही चौंदा रहंदास या अल्लाह मदद पंहिंजी ज़ुबान दे ठाहे छॾींदास या अली मदद न चवंदास चो या अली हाणे निभागे वरी शमन ऐं गानो कढियो न ॻाइणनि खे मज़ो न सोचे इश्क वारा गाना चई चई वरी हेॾे मज़हब में भी क़ाइदा हाणे शमन गानो थो चए तो सभिनी खे मुंहिंजी याली मदद वरी जो सभिनी शयुनि खे मुंहिंजी याली मदद वरी असांखे बि ॻरियो थो वञे त सभिनी सुननि खे बि याली हिन को ॼट में कुशाद कजे त तूं चवे छा ॻाइणनि ते किनो करे वेठो तबाह कयो अथऊं असांजे नस्लनि खे तबाह कयो अथऊं इन राग ऐं साज़ ऐं गाने असांजे आंगणनि भेनरनि न्याणियुनि खे बेहयाई फैलाए छॾी अथऊं बेग़ैरती फैलाए छॾी अथऊं पिछाड़ीअ माण्हुनि जे ईमान ते बि हमला था करनि हिकिड़ो वरी गानो चए थो अली दा पहला नंबर ॼटण खे का ख़बर नाहे कोई इल्म दीन जो नाहे रुॻी माण्हुनि खे बरगलाइनि था माण्हुनि खे वरगलाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मुझा भाइरो अॼु अहद कयो चए इंशाअल्लाह ताला रागन ऐं साधन ऐं गाननि ऐं ॻाइणनि जो बाइकाट कंदा वॾे हथ सां सभु मथे हथ खणी चयो त इंशाअल्लाह ॻाइणनि जो बाइकाट हथा वठी ॻाइण किन में काए पिया अलमरो मामन आब नबी से फरमाया जिंजी जैसा मोहब्बत होंदी क़यामत जे ॾियारे वो उन सां गॾु हूंदो जेकॾहिं ॻाइण सां मोहब्बत कंदो त क़यामत जे ॾियारे उन सां गॾु पींदो अॼु इरादो कयो जे इंशाअल्लाह ॻाइण जी मोहब्बत पंहिंजे दिलनि में कढी छॾींदा चओ राग जी मोहब्बत पंहिंजे दिल में ख़त्म कंदासीं दंत लंबा न तॾहिं बि राग जी ॿुध ॿुधा लॻी मां आई साहब हैदराबाद में जलसो करे वापस थिया सकरत बाईपास ते हिकिड़ो पेट्रोल पंप आहे जमायतीअ जो तो मां हुते राश जे लाइ वियुसि पे राति जो 2 पिया थियनि चौकीदार सुम्हियो पिया कुराड़ो तक़रीबन जंहिंजी 60-70 साल उमिरि हुई ईअं मुंहं ते लोई रखी पई त सीने ते मोबाइल पई त जंहिंमें जलाल हलाई वेठो ॿियो न पियो करे सुम्हियो पिया खट ते त ईअं एॾी का राग में चूसदी थी वञे राग में अहिड़ो नशो अची वञे जो हे पुराणो 60-70 वारो सुम्हियो पिया खट ते दिलि ते मोबाइल हलाए हुनखे वेठो आहे बरो जलाल जंहिंमें हले थो इहो ढम ढम
तो उनजी आवाज़ ते हे ॿियो कुझु न पियो करे खिली खिली मां भाई साहब के पेट में सूर पइजो मथो वञी बीठा हो हिनखे मुल्क जी ख़बर ई न आहे हलेस गोरा मां हीअं थो लॻो मां रद गिरा साईं छा अरे बाबा छा थियो तोखे चई साईं मुंहिंजो शिरक कढियो मां मस्तु लॻो पियो हुउसि पर पोइ बि चाचे जी ज़ुबान ते अल्लाह आयो मां चयोमांसि चाचा कोई अल्लाह अल्लाह कर या रहमान कर या रहीम कर राग ॿुधण में कहिड़ो फ़ाइदो हिते जो तोखे मौत अची वञे त तुंहिंजे लाइ त हड़ाली हयातीअ ते एतबार न आहे ज़िंदगीअ ते को भरोसो न आहे कुरान मजीद में अल्लाह फरमायो कुल्लु मन अलैहा फान वयबका वजह रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान राग ॿुधंदे ॿुधंदे मौत जी ओत हड़ाली गाना ॿुधंदे ॿुधंदे मौत जी ओत हड़ाली वई फिल्मा ॾिसंदे ॾिसंदे मौत जी ओत हड़ाली वई 2 साल अॻु में असांजी शिकारपुर जी कोच कराचीअ में टैंकर सां वञी टकर खाधे अल्लाह जी ज़ात जो कसम 58 माण्हू न कोच में सुवार हुआ टैंकर जे धक सां पेट्रोल निकितो पेट्रोल मूं बाहि भरी बाहि सॼी कोच खे वकोड़े वई 58 माण्हू सभु जो सभु कोयला बणिजी विया हिनजे लाइ कुझु बचो ॻाल्हायो टीवी ॾिसंदे ॾिसंदे जेकी मरी आहे सड़ी आहे छा फिल्मा ॾिसंदे ॾिसंदे हिकिड़ा चरिया माण्हू बेवकूफ़ माण्हू सफ़र में गाना हलाईंदा टीवियूं हलाईंदा आहिनि कोचनि में गाॾियुनि में टाइम पास पागल पिया चरिया तूं त मौत ते हली रहियो आहे रोड मौत आहे सेकंड जी ख़बर न आहे गाॾी थिरे थी त हथी नथी अचे पतो ही नथो पवे जेकॾहिं गाना ॿुधंदे ॿुधंदे मरी वञे त क़बर क़यामत तुंहिंजे लाइ अज़ाब बणियल हूंदो हेॾो रहीम यार ख़ान जा 4 माण्हू हिक गाॾीअ ते गाॾीअ में गाना हलायूं वॾे आवाज़ सां ऐं लाइव वीडियो हलायूं फेसबुक ते हे अल्लाह जो कुरान मजीद मुझे हथ में आ वो वीडियो मां ॾिठमि मूंखे 2-3 ॾियारा निंड ई न पई अचे गाॾी हले पई हे नचदा पिया अचनि कुॾ पिया ॾींदा अचनि एक्सराए 7 आठ जो मांडलो डेवर भी जंब पियो ॾींदो जे गाननि ते मस्त लॻा पिया ख़ुदा जी कुदरत ख़बर ही न पई वीडियो हली रहियो आहे फेसबुक ते अचानक डेवर जे हथ मूं गाॾी निकिती हैंडल हथ मूं छॾाइजो इहा गाॾी कल्टियूं खाईंदी रही आहे रड़ियूं गाॾीअ में कंदा रहिया आहिनि वीडियो भरबो रहियो आहे आख़िर हिननि जा आवाज़ हिननि जूं रड़ियूं हिननि जूं गाऊं बंदि थियूं राग पोइ बि गानो इहो हली रहियो चङा भला असांजा जमायती गाॾीअ में गाना था ॻाइनि
कुरान मजीद मुझे हथ में पाण वीडियो ॾिठो चारई माण्हू गाॾीअ में आहिनि गाॾी कल्टियूं खाईंदी थी वञे वीडियो भरिजे थो फेसबुक ते लाइव हलायूं आख़िर रड़ियूं करे करे राति जो वॻड़ो रड़ियूं करे करे चिखा करे करे मरी था वञनि बुगारू हले थी वीडियो भरिजे थो ऐं गाॾीअ में उहो गानो हली रहियो आहे अल्लाह जो वास्तो तो मुसलमानों मेहरबानी फरमाए पाण खे राग खां बचायो खबर ही ना है दलाज मरो वाला सुबह मरो कोई जिंदगी दे भरोसो ना है जे राग बुलदे बुलदे मरियाद तहड़ाली विनी जरा तो क्यों जे इंशाअल्लाह कुरान मजीद बुलदारा लाल कुरान मजीद जी तिलावत बुदो वाइद बुदो सबरन में कुरान मजीद हलायो ता त जेकॾहिं मौत अची वञे त कुरान मजीद ॿुधंदारो त हा दुनिया जो जान छॾींदा वञो त क़बर बि बिश्त जो भाउ त आख़िरत में बि अल्लाह जन्नत जो वारिस मालिक बणाए छॾे